दियो महिरबानी करे। नहमदहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि ज़िदनी इल्मा। अला साईं रब्बे यसिर वला तुअसिर व तम्मिम बिल खैर व बिका नस्तईन। असांजो अॼु जो मौज़ू आहे लैलतुल क़द्र, क़द्र वारी रात, जंहिंजे बारे में आहे त हज़ार महीननि जी रातिनि खां वधीक आहे। हज़ार महीननि खे असां अगरि सालनि में विरहाईंदासीं, कन्वर्ट कंदासीं त असां वटि थींदा 83 साल 4 महीना। त माना हिकु राति में 83 साल 4 महीना असांखे मिली विया, त असां उन राति छो न महिनत कयूं। अगरि हिकिड़ी बि राति मिली त सॼी ज़िंदगी जी जेका आहे न असां वटि स्टॉक जमा थी वेंदो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र। बेशक असां रात नाज़िल कयो आहे, लाथो आहे हू इन किताब खे, क़ुरान पाक खे, फी लैलतिल क़द्र, क़द्र वारी रात में। वमा अदराका मा लैलतुल क़द्र, तोखे कहिड़ी ख़बर त लैलतुल क़द्र छा आहे। अरबन में इहो रिवाज आहे त जॾहिं बि कंहिं ॻाल्हि जी अहमियत जे बारे में ॻाल्हाईंदा आहिनि, अरबी अदब जो इहो उसलूब आहे त सभ खां पहिरियों उन ॻाल्हि जी तौर तक कंदा आहिनि त तोखे कहिड़ी ख़बर त ही हीरो केतिरे जो आहे, हीअ जाइदाद केतिरे जी आहे। त माना इहो उन्हनि जो हिकिड़ो जेको आहे रिवाज हूंदो आहे हर ॿोलीअ जो, त सभ खां पहिरियों उहो पुछे थो त तोखे कहिड़ी ख़बर, ए मुखातिब तूं छा ॼाणे त इहा लैलतुल क़द्र छा आहे। इहो असलूब असल में इहो हूंदो आहे त उन ते वधीक ज़ोर ॾियण जे लाइ, त ताकी उन ते माण्हू तवजा कनि त उहा लैलतुल क़द्र शायदि का अहिड़ी शइ आहे जंहिं ते असांखे ख़ासि तवजा करणु खपे। त पोइ अलाह साईं पाण ई फरमाइनि था लैलतुल क़द्री, लैलतुल क़द्र वारी राति खैरुम, वधीक भली आहे, मिन अल्फी शहर, कंहिंखां भली आहे। खैरुन इसमें तफ़ज़ील जो सीगो आहे, माना सुपरलेटिव डिग्री आहे। सुपरलेटिव कंहिं माना इनखे बरतरी आहे हज़ार महीननि जी रातिनि खां। अलिफ चवंदा आहिनि हज़ार खे, शहरनि चवंदा आहिनि महीननि खे, ऐं मिन माना खां। हज़ार महीननि जे रातिनि खां भली आहे। त हाणे अलाह साईं ॿुधायो त इहा हज़ार महीननि जे रातिनि खां इनखे इहा फज़ीलत छो हासिल आहे। इन लाइ त तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्ली अम्र, छो जो लहन था मलाइका ऐं रूहुल अमीन हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम इन ही राति में अल्लाह जे हुक्म सां, पंहिंजे रब जे हुक्म सां हर हिकु हुकुम खणी। ॾिसो मथे अलाह साईं फरमायो आहे अंज़लना, असां नाज़िल कयो। अरबीअ में हिकिड़ो क़ाइदो आहे त असां पंहिंजी ॿोलियुनि में सॼी ॿोली लिखंदा आहियूं, लेकिन अरबीअ में इहे ॻाल्हियूं वरी बाबनि में बयानु थींदियूं आहिनि। जीअं असां पहिरियों आहे फेल आहे अंज़ला युनज़िलु इंज़ालन, चवंदा आहिनि यकमुश्त लहण, कोई कमु हिकु दफ़ा थी वञणु ऐं लही माना थियणु। लेकिन जेको वरी तनज़ुल आयो त उहो बाबे तफ़ील मां आहे। बाबे तफ़ील जी ख़ासियत आहे त को कमु आस्ते आस्ते दर्जा बदर्जा रफ़्ता रफ़्ता थियनि। त जीअं असां जेको पढ़ंदा न अल्लमा युअल्लिमु तालीमन, त तालीम असांजी कीअं पिराईंदा आहियूं असां, ABC खां वठी PhD उन खां वधीक भी तालीम आहे। त माना रफ़्ता रफ़्ता दर्जा बदर्जा, कॾहिं घटि कॾहिं वधि, कॾहिं तमामु घणी कॾहिं थोरी। त तनज़ुल ऐं अंज़ल मां इहो फ़र्क़ु आहे त लाथो असां इनखे क़द्र वारी राति लोहे महफ़ूज़ तां दुनिया जे आसमान ते, ऐं तनज़ुलुन माने लहंदा रहनि था। इन्हनि जे उनमें फ़र्क़ु आहे त लहंदा रहनि था, सॼी राति लहंदा रहनि था मलाइका अल्लाह जे हुक्म सां, सभु हुक्म खणी। सलामुन हिया हत्ता मतलइल फजर, सलामती ही सलामती आहे इहा राति जेसि ताईं के सुबुह थिए। ऐं लैलतुल क़द्र जे बारे में जेका आहे न, हिकिड़ी या त सूरह क़द्र आहे, ॿी सूरह दुखान जी आयत नंबर 2 आहे। त उन में बि अलाह साईं फरमायो आहे
इन्ना अंज़लनाहु फी लैलतिन मुबारकतिन फीहा यफ़रुकु कुल्ले अमरिन हकीम अमरुम मिन इंदिना इन्ना कुन्ना मुरसिलीन। बेशक असां लाथो आहे इन क़ुरान खे बरकत वारी रात में, जंहिंमें तक़सीम थियनि था तमाम हुक्म ऐं हुक्म अल्लाह जे मिन इंदिना असां वटां। अल्लाह फरमाए थो इहे हुक्म असां वटां जेको आहे तक़सीम कया वञनि था। व इन्ना कुन्ना मुरसिलीन, ऐं असां ई आहियूं इन्हनि खे मोकिलण वारा। इन जे शान नुज़ूल जे बारे में आहे त हिकिड़े ॾींहुं मजलिस में सहाबा सॻोरा ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाज़िर हुया त ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में निकिती त अॻियनि माण्हुनि जूं 1000 साल उमिरियूं जूं, कंहिंजी 500 साल, कंहिंजी 800 साल, त उहे वॾियूं इबादतूं बि जेके आहे न करे वठंदा हुआ। लेकिन असांजे ज़माने में उमिरियूं घटिजी अची माना सदीअ खां बि घटि, कंहिंजी 50 60 70 ताईं 80 ताईं हले थी। त इन थोरी उमिरि में असां जेका आहे न उन्हनि जी इबादत खे कीअं रसी सघूं। त अञा इहा ॻाल्हि हली रही त अल्लाह साईं जे तरफ़ खां वही नाज़िल थी, जंहिंमें इहा सूरह मुबारका लथी। ऐं ॿियो आहे त सलमान फारसीअ जो जेको आहे कोल आहे इन बाबति, इहो आहे पंहिंजो इन ई बाबति आहे त सलमान फारसी फरमाइनि था त शहबान जो आख़िरी ॾींहुं हो, शहबान जो आख़िरी ॾींहुं हो, सभई मजलिस में वेठा हुआ त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचानक चयो त ख़ुतबो ॾिनो ऐं चयईं त ए मुस्लमानो, तहां ते जल्द ई हिकिड़ो अहिड़ो महीनो साया फिगन थियण वारो आहे जंहिंजे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे चयो त शहरुन अज़ीमुन, महीनो आहे अज़मत वारो, शहरुन मुबारकुन, बरकत वारो महीनो आहे, शहरुन फी लैलतुल क़दरी खैरुम मिन अल्फ शहर, महीनो आहे अहिड़ो जंहिंजो रात जेको आहे हिकु राति जेका आहे 1000 महीननि खां वधीक भली आहे। त क़दुर वारी राति जा 3 माना असल में इन आयत जे लाइ इहो आहे त इन खे शबे बरात सां रिलेट कंदा आहिनि। त शबे बरात सां इहा रिलेटेड आहे जेका सूरह दुखान जी आयत आहे। लेकिन असल में इहो आहे त जीअं मथां ईंदा त पंहिंजो लैलतुल क़द्र वारी राति हुकुम आहिनि। छो जो ॾिसो, लैलतुल क़द्र वारी राति ऐं शहबान वारी राति शबे बरात, इन में सिर्फ़ 15 ॾींहंनि जो फ़ासिलो आहे, यानी महीने जे में 15 शहबान ते असां जेको आहे शबे बरात कंदा आहियूं। जो माण्हू चवंदा आहिनि न त हिन आयत जे सूरह दुखान जे बाबति आहे त इहा सूरह दुखान जेका आहे पंहिंजो शबे बरात जे बारे में आहे। ऐं जेका आहे हीअ त लैलतुल क़द्र त साॻी आहे, लेकिन इन में हज़रत सलमान फारसीअ जी जेका हदीस आहे त हिकिड़ी राति बीबी आयशा सगोरी जेका आहे पंहिंजे निंड मां उथी त ॾिठऊं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे बिस्तर ते मौजूद न आहिनि। उथी हेॾे होॾे ॾिठऊं त हो बकी जे कब्रिस्तान में दुआऊं पढ़ी रहिया हुआ। त पाण बि सगोरी वेझो आहिनि, पुछऊं त चई अॼु अहिड़ी राति आहे जंहिं राति में बनू कल्ब जी बकरिन जेतिरा जेके आहे न, जंहिंजा बनू कल्ब जी बकरिन जा वार आहिनि न, एतिरो अल्लाह साईं पंहिंजे बंदन खे माफ़ करे थो। इन लाइ माफ़ करण वारी जेका आहे न दुआऊं अॼु राति आहे। हाणे उहा हुई शहबान जी 15वीं राति, त इन लाइ। लेकिन जेको आहे जीअं असां वटि सम्झ दुनियावी तरीक़े सां बजट पेश थींदा आहिनि। असां वटि पाकिस्तान में त पंहिंजो जुलाई खां वठी माली साल हलंदो आहे, जून में बजट पेश थींदो आहे, जुलाई खां माली साल हली वेंदे पंहिंजो जून ते अची ख़तम थींदो आहे। ऐं जून असांजो महीनो माना माली साल जो आख़िरी आहे। त ईअं ई रमज़ान खां वठी अल्लाह वटां असांजो जेको आहे न पंहिंजो हर हिकु शइ, असांजी माल, असांजी जान, असांजो ॼमण, असांजो मरण, इहो सभु आहे न त पंहिंजो सूरह हूद जी शायदि आयत 12 सिपारे जो शुरू में आहे, वमा मिन दाबतिन फिल अर्दी इल्ला अल्लाही रिज़्कुहा व यालमु मुस्तक़र्रहा व मस्तौदहा कुल्लु फी किताबिन मुबीन। त ज़मीन ते को बि चुरंदड़ न आहे जेको जंहिंजो रिज़्क अल्लाह जे मथां न आहे। उहो ॼाणे थो उन जे मुस्तक़र खे, उन जी रहाइश जी जाइ खे। को किथां शिफ्ट थींदो, को किथे वापसि ईंदो, को किथे रहंदो,
कंहिं माउ वटि करार हमल करार थींदो, किथे जेको आहे इंसान जी ज़िंदगी ख़तम थींदी, इहो सभु मुंहिंजो रब थो ॼाणे। व मस्तौदहा, ऐं किथे विदा थींदो, किथे हू पूरबो। त ॾिसो न, त उन में सलमान जेको आहे हज़रत सुलेमान वारो वाक़ियो आहे, त उन वटि को पंहिंजो वेठो हो, त हुन मौत जो फ़रिश्तो आहे, हुनखे ॾिठई त हू हैरान थियो त हीउ हिते कीअं वेठो आहे। जॾहिं त इन जे साह कढण जो त हंधु श्रीलंका आहे, माना समुंडनि वारी ज़मीन। त हू वियो, जॾहिं हू वियो त हुन पुछियोसि इहो केरु हुयो हज़रत सुलेमान खां, त हुन चयो इहो मलकुल मौत हुयो। त हुन चयो त सुलेमान अलैहिस्सलाम खे त मूंखे अहिड़ी ज़मीन में पहुचाए जिते इहो न पहुची सघे। ऐं पोइ हवा खे महीने जो हुकुम हुयो न, झटि में हुनखे पहुचायो, ऐं मलकुल मौत आयो हुनखे जीअं करण, त हू हैरान थी वियो त कल्ह त हीउ उते वेठो, अॼु हीउ हिते पहुतो। त अलाह ॼाणे थो त को कहिड़ी ज़मीन ते मरंदो, को कहिड़ी ज़मीन ते ॼमंदो, को कहिड़ी ज़मीन मां शिफ्ट कंदो, को वापसि ईंदो। इहे सभु अलाह जे किताब में लिखियल आहिनि, लोहे महफ़ूज़ में। हाणे ज़ाहिर इहो कमु जेको लिखियल आहे, उनखे इम्प्लीमेंट करण लाइ, उनखे राइज करण जे लाइ हिकिड़ो सिस्टम आहे फ़रिश्तनि जो, जेके अलाह पंहिंजे फ़रिश्तनि जे ज़रिए ज़मीन जे आसमान ते मोकिले थो। उन खां पोइ उहे फ़रिश्ता जॾहिं खणी था अचनि, त उहे वरी उन्हनि फ़रिश्तनि खे ॾियनि था जेके असां वटि ॾींहं शाम जो ईंदा आहिनि। चवंदा आहिनि सुबुह थींदी आहे त ॾींहं जा फ़रिश्ता ईंदा आहिनि, असर थींदी आहे त शाम जा फ़रिश्ता ईंदा आहिनि, ऐं ॿई उहे गॾिबा आहिनि जेको आहे फजर ऐं असर ते। त अलाह उन्हनि खां पुछा कंदो आहे त तव्हां मुंहिंजे बंदे वटि वियो त मुंहिंजे बंदे खे कीअं पातो। त उहे चवंदा आहिनि त मुंहिंजा रब, तुंहिंजी इज़त जो कसम, असां हिन बंदे वटि वियासीं सुबुह जो बि, असां हिनखे हिनजे सिर खे सिजदे में पातोसीं, जॾहिं मोटियासीं तॾहिं बि सिजदे में पातोसीं। त अलाह उन ॻाल्हि ते फ़ख्रु कंदो आहे। त जॾहिं मलाइकनि चयो त अलाह साईं चयो त इन जाइलू ख़लीफ़तू फिल अर्दे, त हुननि चयो त तूं ओड़े बंदनि खे ठाहींदो मई यस्फिकु दिमा जेको जेको फसाद कंदो जी ऐं रत वहाईंदो। त अलाह साईं चयो त इहो न आहे त मुंहिंजो बंदो सिर्फ़ु फसाद कंदो ऐं रत वहाईंदो, बल्कि मुंहिंजो बंदो इहो आहे जेको सुबुह शाम सजदे में आहे। हाणे असां अचूं था शान नुज़ूल, त असांखे ख़बर पई। हाणे अचूं था त क़दर वारी राति जी माना छा आहे, इन जो नालो क़दर छो पियो। क़दर जेको आहे काफ़ दाल रा मादो आहे, क़ुर पाक में 132 दफ़ा 11 सीगन में इस्तेमालु थियो आहे। किथे इन जी माना आहे डिग्री, किथे इन जी माना आहे टू हैव पावर, रिस्ट्रिक्ट, कंट्रोल। त पहिरां इन जी पहिरां माना जेका कई आहे अलमन, त उहा आहे त उलमा जेको आहे आईंदा साल जा तमामु उमूर फ़रिश्तनि जे हवाले थींदा आहिनि। क़दरा युक़दिरो तक़दीरन, यानी मुक़रर करे बजट बणाए फ़रिश्तनि खे अलाह साईं सुपुर्द करे ॾींदो आहे। जंहिंमें सूरह हूद जी आयत मां तव्हांखे ॿुधाई, वमा मिन दाबतिन वारी। उन खां पोइ आहे त क़दरो क़ीमत वारी, ॿी इन जी माना आलमन सगोरन कई आहे त क़दरो क़ीमत वारी राति। क़ुरान में अर्शे आज़म, क़दर वारी राति क़ुरान अर्शे आज़म तां लोहे महफ़ूज़ तां आसमान दुनिया ते लथो। त हाणे जहिड़ो इज़त वारो क़ुरान आहे, जंहिं राति लथो उन जी इज़त वॾी, ऐं जॾहिं उन इज़त वारी राति में जेका इबादत कई वञे थी त उहा बि वॾी। चवंदा आहिनि रमज़ान जे महीने में हर शइ जो अजुर जेको आहे न 70 गुना वधी वेंदो आहे। आम ॾींहंनि ते तव्हां नफ़िल पढ़ो त तव्हांखे उन जो ओतिरो सवाबु मिलंदो, लेकिन रमज़ान में जेको आहे उन ॿिनि नफ़िलनि जो सवाबु 70 दफ़ा 70 गुना वधी वेंदो। ऐं जेको आहे पंहिंजो हज जो उमिरि जो सवाबु हज बराबरि थींदो आहे, नफ़िल जेको आहे फर्ज़ बराबरि थी वेंदो आहे, यानी अमल जी जेका आहे न तौर वधी वेंदी आहे। त ॿियो वरी क़दुर वारी राति जेका आहे त उहा 83 साल 4 महीना, माना हिकिड़ी राति में ई असां एॾो कुझु कमाए वठंदा आहियूं। अगरि पंहिंजी ज़िंदगीअ में ख़ासि करे जंहिं एज में असां आहियूं, अगरि असां 2-4 बि क़दुर वारियूं रातूं महिनत करे हासिल कयूं त असांजे लाइ तमामु आसानी थींदी। इन जी टी माना अलमन कई आहे त क़दर जी माना आहे तंगी। तंगीअ जी माना आहे, तंगीअ जो मतिलब बि आहे त अल्लाह यब्सुतु रिज़्क़ लिमन यशाउ मिन इबादिही व यक़दिर।
यानी अल्लाह वसी करे तो बसीत करे तो फैलाए तो रिस्क के जंहिंजे लाइ चाहे ऐं जंहिंजे लाइ तंग करे। इन जी हिकिड़ी माना तंग आहे, छो जो तनज़्ज़लुल मलाइकती व रूही फीहा बिइज़्नि, लहंदा रहनि था मलाइक मुसलसल, एतिरा लहंदा रहनि था जो ज़मीन ते तिर रखण जेतिरी जाइ नथी बचे। यानी ज़मीन तंग थी पए थी, एतिरा मलाइक लहनि था, तां जो अची सुबुह थी वञे ऐं मलाइकनि जो लहण बंदि थो थी वञे। इहो त असां ॾिठोसीं त इन जी टे माना आहे। असां हमेशह इहो सोचींदा आहियूं त भला इन राति खे मख़फ़ी हिडन छो कयो हो, छो लिकायो हो। भला हिकिड़ी राति जॾहिं असांखे अकुल न हूंदो असां चवंदासीं अलाह साईं हिकिड़ी राति ॿुधाए छॾे आ ताकी सवलाईअ सां इबादत कयूं था। त चवनि था त जेका ख़ासि शइ हूंदी आहे त उनखे ॻोल्हण जे लाइ जाखोड़ बि करणी पवंदी आहे। उन जे बारे में हिकिड़ी रिवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे खेमे में तहजुद जी निमाज़ अदा करे रहिया हुआ त अचानक ॿाहिरि थोरो शोर थियो ऐं ॿ साहब सॻोरा पाण में कंहिं ॻाल्हि ते बहस करे रहिया ऐं उहा बहस तकरार में बदिलजी वई। पाण सॻोरा वापसि आया ऐं चयईं त अल्लाह मूंखे लैलतुल क़द्र जे बारे में इल्मु ॾिनो, लेकिन तव्हांजे शोर जे करे, तव्हांजे आवाज़नि जे करे मुंहिंजे ज़हन तां उहा ॻाल्हि महव थी वई। ऐं पोइ अलाह साईं चयो त हाणे आख़िरी जेको अशरे जी 21 वारियूं रातूं, 21, 23, 25, 27 ऐं 29 जी रातियुनि में तव्हां इनखे तलाश कयो। इन में बि अलाह जी रहमत आहे, छो जो असांखे जेको अमल जेको आहे न त अलाह सां असान तुहिबू शयूं वहुवा शरुल लकुम, तव्हांखे का शइ नथी वणे लेकिन उन में तव्हांजे लाइ भलाई आहे, ऐं का तव्हांखे वणे थी त उन में तव्हांजे लाइ भलाई कोन्हे। त हाणे अलाह साईं इहा ॿुधाए ऐं पोइ पाण ई अलाह साईं ज़हन तां महव करे छॾी, छो जो हिकिड़ी राति ख़बर ॿुधायल हुजे हा त इन्हनि जे बारे में आहे आलमनि जो लिखण त पोइ अलाह खे ख़बर आहे त के जेका मुंहिंजा बंदा कमज़ोर आहिनि, आदि मुजरिम आहिनि, कंहिंखे शराब जी आदत आहे, कंहिंखे जेके बि बुरियूं आदतूं आहिनि, को जुआरी आहे, को माउ जो नाफ़रमान आहे, को ज़ानी आहे, त जेको आदि मुजरिम हूंदो आहे उहो पंहिंजे वस में न हूंदो आहे, उन खां अचानक उहो फेल सरज़द थी वेंदो आहे। त अगरि लैलतुल क़द्र जी राति ख़बर हुजे हा ऐं उन बाख़बरी जे बावजूदि कोई जुर्म करे हा त उन ते नक़द जेको आहे न अज़ाब लाज़िम हुजे हा। यानी तव्हांखे ख़बर आहे त हिन राति जी अहमियत आहे, पोइ बि तव्हां इहो कमु कयो त इन लाइ अलाह साईं उन ॻाल्हि खे पोइ पाण ई वापसि वरितो त मुंहिंजा बंदा इहा जेका आहे न बार न खणी सघंदा। ऐं अगरि हाणे को जुर्म करे बि थो त ख़बर न आहे त पोइ बेख़बरीअ जो शक जो फ़ाइदो त हर कंहिंखे मिलियल आहे। ऐं ॿियो इहो आहे त इन जे बारे में जेको आहे हिकिड़ी रिवायत हज़रत अली करमुल्ला वजहो बयानु कयल आहे त पाण सॻोरा ऐं हज़रत अली करमुल्ला वजहो रस्ते तां वञी रहिया, हिकिड़ो शख़्स सुतो पियो हो त पाण सॻोरनि जेको हज़रत अली करमुल्ला वजहू खे चयो त हिन खे उथार त ही पंहिंजो वज़ू सारे ऐं निमाज़ जी तयारी करे। त हज़रत अली करमुल्ला वजहो उन शख़्स खे उथारियो त हुन उथण में थोरी जीअं निंड मां उथंदो आहे त के माण्हू त हवास में हूंदा आहिनि ऐं के निंड में उन्हनि खे ख़बर न पवंदी आहे त असां छा था चऊं जेसि ताईं के उन्हनि जा अवसान बहाल थियनि। त उहो जेको आहे हुन थोरो तसाहल कयो, यानी ईअं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हज़रत अलीअ चयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हर कमु नेकीअ जो त तव्हां सबक़त करे पाण कंदा हो, अॼु हिन शख़्स खे उथारण लाइ इहो नेकीअ जो जेको आहे मौक़ो तव्हां मूंखे ॾिनो। त पाण सॻोरनि फरमायो त ॾिसो, मां अगरि हिनखे उथारियां हा ऐं ही बेवस आहे निंड में ऐं हू चवे हा त मां नथो उथां या मां निमाज़ न पढ़ंदुमि या कुझु बि चवे हा, छो जो निंड त इंसान जे पंहिंजे वस में न आहे न, इन लाइ हिन ते हद क़ाइमु थी वञे हा। ऐं पोइ ही जेको आहे सज़ा जो मूजिब हुजे हा, इन लाइ मां तोखे चयो त हाणे तूं हिनखे चयो ही उथियो या न उथियो, त उन में सुस्ती बि कयईं त हिनखे माफ़ आहे। त इहो ई आहे त अगरि अलाह असांखे लैलतुल क़द्र ॾे हा ऐं असां ईअं पंहिंजो सुता पिया हुजूं हा बेपरवाह थी, त पोइ त ज़ाहिर आहे असांजी पकड़ थी आहे न। त अलाह जे हर कम में हिकमत आहे, इन लाइ जेको आहे पंहिंजो अलाह साईं जेको चए थो त जेको आहे मुंहिंजी मसलियतनि खे मां थो ॼाणा, मुंहिंजा बंदा ऐं अलाह साईं इहे असांखे तॾहिं थो सेखारे
तॾहिं ताकी असां पंहिंजी ज़िंदगी में सब्र ऐं शुक्र सां अल्लाह जे अहकामनि ते हलूं। ॿियो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे असहाबा खे तरगीब ॾिनी त रमज़ान में सदको कंदा कयो, ख़ासि करे लैलतुल क़द्र वारी रातिनि में। त हिकिड़े ॾींहुं पाण सॻोरनि साहबनि खे चयो त अॼु राति तव्हां सदको कजो। ॿिए ॾींहुं सभई मजलिस में आया त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन माण्हुनि खां पुछा कयो त कल्ह तव्हां मां कंहिं सदको कयो? केर बि जवाबु न ॾिनो, कंहिं बि हथु न खयो। त पाण सॻोरनि चयो त कल्ह केरु हुयो? उहो जंहिं पंहिंजी इज़त नफ़्स जो सदको कयो। त हिकिड़ो साहबी सॻोरो उथी बीठो ऐं चयईं त या रसूल अल्लाह, मां। त हुन चयो त तुंहिंजो अमल कहिड़ो आहे? त हुन चयो तव्हां चयो हो, तव्हां फरमायो हो त सदको कजो। मां जंहिं मां तहजुद पढ़ियो त मूंखे तव्हांजी नसीहत यादि आई, पर मां वटि कुझु अहिड़ी शइ हुई न जेका मां सदको कयां। इन लाइ पोइ मां सोचियो त जन मूंखे ज़िंदगीअ में तकलीफ़ ॾिनी आहे, जन मुंहिंजो को हक़ खाधो आहे, जन मुंहिंजे इज़त खे पामाल कयो आहे, जन मुंहिंजी ज़लालत कई आहे, मां अॼु सभिनी खे माफ़ करे इहा माफ़ी जेका आहे बसि सदको थो कयां। अॼु खां वठी मुंहिंजा इन्हनि ॾांहुं हिसाब बेबाक आहिनि। ऐं पोइ मां तहजुद पढ़ियो ऐं अल्लाह खे चयो त अल्लाह साईं, अॼु खां पोइ बसि इहो मां सदको करे छॾियो, हाणे मुंहिंजी कॾहिं बि इन्हनि जे बारे में सवाल जवाब न थींदो। त नबी करीम मुस्कुराए करे साहबिन खे चयो त अल्लाह इन जे सदके खे पसंदि कयो। इन मां असांखे इहो सबक़ मिले थो त असां हेॾा तहजुद पढ़ूं, असां हेॾो कुझु क़ुर पढ़ूं, असां त ॾाढा घटि पढ़ंदा आहियूं, लेकिन जेके सॼो ॾींहुं मुसले ते बीठा हूंदा आहिनि, चवंदा आहिनि कंहिंसां बि न ॻाल्हायूं, त उन्हनि जे लाइ जेका वॾी वईद आहे। लेकिन पंहिंजे भाइरनि भेनरुनि सां, मिटनि माइटनि सां, पेकनि सावरनि सां, सॼी दुनिया सां असां नाराज़ आहियूं। त अॼोकी राति असांखे इहा बि सबक़ मिले थो अॼोकी राति मां, त सिर्फ़ु नफ़ल पढ़ण न आहे, माफ़ कयो। ऐं तव्हां इहो सिखो त मां बंदनि खे माफ़ थो कयां, अल्लाह मूंखे माफ़ कंदो। त अल्लाह साईं माफ़ करण खे पसंदि करे थो। त असां बि सिखूं त माफ़ करियूं, अल्लाह साईं असां सभिनी खे माफ़ कयो ऐं तूं असांखे माफ़ कर मुंहिंजा रब साईं। ऐं जेको आहे ॿियो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे हदीस मुबारक आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशह दुआनि में छा घुरंदा? इहो थोड़ी घुरंदा त मूंखे को ज़ुख़ुरुफ़ ॾे, को फिज़तुनि ॾे, को जेको अज़ाबुनि जो महल ॾे, को मूंखे ॾाकण ॾे त मां आसमान ते चढ़ी वञा, ओहद जे पहाड़ खे सोनो करे छॾ, या मां ख़ैरात कयां। असां त चवंदा आहियूं अल्लाह साईं तूं हे ॾे त ख़ैरात कयूं, जेको ॾिनो थी इहो मुंहिंजो आहे, बाक़ी ॿियो ॾींदे त मां ख़ैरात कंदुमि। त अल्लाह जे नबीअ जी छा दुआ हुई? रब्बी ज़िदनी इल्मा, हे मुंहिंजा अल्लाह तूं मुंहिंजे इल्म में इज़ाफ़ो फरमा। त असांजे नबीअ त इल्म जी दुआ घुरी, लेकिन असां जेको आहे न, असांखे बि इहो इन ॾींहंनि ते ख़बर पए थी त असां बि इहा दुआ घुरूं। त अल्लाह जे रसूल चयो आहे न त ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमहु, तव्हां मां सभ खां भलो उहो आहे सुपरमैन, सुपरलेटिव डिग्री वारो। असां त चवंदा आहियूं न, जेको ॿाहिरे मुल्क रहे, जेको अमीर वज़ीर हुजे, जंहिंजा पुट ऑफिसर हुजनि, जेके पंहिंजा वॾा महल हुजनि, वॾियूं गाॾियूं हुजनि, उहो सुठो आहे। लेकिन अल्लाह चयो त सभ खां भलो केरु आहे? मन तअल्लमल क़ुरान, उहो जेको तालीम हासिल करे क़ुरान जी। ईअं न चई त को आलिम आहे त को इल्मु ॾे, को प्रोफेसर आहे त बसि उहो सुपर आहे। जेको हासिल करे, जेतिरी हासिल करे, अलिफ बा हासिल कयईं, जेतिरा नुक्ता हासिल कयईं, हिकिड़ी आयत बि सिखियईं त तालीम जी अहमियत आहे। सभ खां पहिरियों सिखण ते अहमियत आहे, त सभ खां भलो उहो आहे जेको इल्मु सिखे थो। व अल्लमहु, ऐं पोइ एतिरो सिखे जो ॿियनि खे बि बयानु करे। त सभ खां जेको आहे न, इहो सोचो त इहो भलाई वारो कमु आहे। असां वटि छा आहे? असां तालीमी ग्रुप ठाहींदा आहियूं, 100-200 जी रजिस्ट्रेशन थींदी आहे, असां ख़ुशि थी वेंदा आहियूं त हाणे सभु इनशा अल्लाह बसि हाणे असां सभु जेको आहे क़ुरान जा आलिम थींदासीं। महीनो बि न थींदो आहे त उन मां वञी असां वटि आङुरियुनि ते 5-7 माण्हू बचंदा आहिनि, जेके क़ुरान जे सिखण जे ग्रुप में हूंदा आहिनि। त केॾी बदकिस्मती आहे त असां इनखे एतिरी अहमियत नथा। लेकिन चवंदा आहिनि न, हज़रत उमर जो कौल आहे त क़ुरान कंहिंखे मथे थो करे, कंहिंखे हेठि थो करे। त क़ुरान सां जेको जुड़ियो न, उहो कॾहिं बि ज़लील न थींदो। अल्लाह उनखे क़ुरान जे करे, छो जो क़ुरान जी अहमियत आहे, त क़ुरान जेको क़ुरान सां जुड़ी वियो त अल्लाह पोइ उन जे मर्तबे खे बि मथे करे थो।
जेको आहे पंहिंजो उन में आहे त अल्लाह साईं जेको आहे हिकिड़ी ॿी बि मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदमि हदीस मुबारका त नबी अल्लाह जे रसूल जो फरमान आहे त दारसा युदारसु तदारुसुन, उहो बाबे तफ़ाउल मां आहे त हिक ॿिए खे सेखारणु। तव्हां मूंखे सेखारियो, मां तव्हांखे सेखारियां। जीअं तव्हांजो असांजो ग्रुप आहे तालीमुल क़ुरान, त माना हिक ॿिए खे ॿुधाईंदा आहिनि दादा हिन खे छा चइजे, हिन खे हीअं कजे। त इहो दारसा युदारसु तदारसन, हिक ॿिए खे सेखारणु, बहस मुबाहिसो करणु। उन जे बाबति अल्लाह जे रसूल जो फरमान आहे त पोइ काबतुल्ला में हजरे असवद जे साम्हूं पंहिंजो शबे कदर में 2 नफ़िल पढ़े। त हाणे महीने जा 70 गुना, शबे कदर जा 83 साल 4 महीना, ऐं काबतुल्ला में चवंदा आहिनि हिकु नफ़ल 1 लख बराबर हूंदो आहे। त हाणे ॾिसो 1 लख बराबर काबतुल्ला जो 83 साल 4 महीना शबे कदर जा 70 गुना, एॾो उन खां वधीक आहे जेको माण्हू इल्मु सिखे थो, उनखे उन ते फज़ीलत आहे। त ॾिसो इन में इल्म जी फज़ीलत आहे त शबे कदर जा नफ़िल बैतुल्ला में एॾा अहमियत वारा न आहिनि जेतिरो तव्हां इल्म में जेको रस्तो कयो था। ही पंहिंजे रातिनि जी निंड फिटाए, ही पंहिंजा कम छॾे, पंहिंजा आराम छॾे, अल्लाह जे रस्ते में जेको हले थो, त इन जी अहमियत खे सम्झणु खपे असांखे। असां इनखे ईअं लाइटली वठंदा आहियूं त बसि हाणे ॿियो कमु न आहे त बसि ठीकु आहे, हाणे क़ुर जे जेके कंहिं ग्रुप सां जुड़िजी वञूं। त अगरि असांखे ख़बर हुजे त लैलतुल क़द्र जेके ॻोल्हियूं था, इहा राति त रोज़ असांजे हथ में आहे जो असां पंहिंजी राति में कुझु इल्मु कंहिंखे ॾियूं ऐं सिखूं ऐं सेखारियूं। अल्लाह साईं असांखे माफ़ करे, असां ते रहम करे। ऐं हज़रत आयशा जी हदीस मुबारक आहे त हज़रत आयशा जेको आहे पंहिंजे रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अगरि असांखे लैलतुल क़द्र मिले त असांखे छा पढ़णु घुरिजे? त पाण सॻोरनि फरमायो त जेका दुआ आहे अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुवन करीम तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना, ए मुंहिंजा रब तूं माफ़ करण वारो आहीं, माफ़ करण खे पसंदि तो करीं, सो तूं असां सभिनी खे माफ़ कर। त इहा दुआ। ऐं उन खां पोइ जेका ॿी दुआ आहे सा ख़ैर आफ़ियत जी दुआ, हमेशह अल्लाह खां ख़ैर आफ़ियत जी दुआ घुरंदा कयो। त अल्लाह साईं अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुवल आफ़िया फ़िद दुनिया वल आख़िरा, अल्लाह साईं मूंखे दुनिया में बि आफ़ियत नसीब कर, ख़ैर आफ़ियत सां मां रहां, ऐं आख़िरत में बि आफ़ियत जो, आख़िरत में बि मां उथां न आफ़ियत सां उथां, मुंहिंजो दिमाग़ न फिरियल हुजे, मां जेको आहे ईमान ते सलामतीअ सां हुजां। त जेका आहे न आफ़ियत ऐं सलामतीअ जे बारे में जेका आहे दुआ आहे, उहा ज़रूरु घुरणु खपे। बसि हाणे अची ख़तमु थियण वारो आहे लेक्चर बि। त आफ़ियत जी दुआ आहे अल्लाहुम्मा अफ़ुवल आफ़िया फ़िद दुनिया वल आख़िरा, अल्लाहुम्मा अफ़ुवल आफ़िया फ़ी दीनी व दुनियाया व अहली व माली, अल्लाहुम्मा उस्तुर औरातिना व आमिन रौआतिना, अल्लाहुम्मा हफ़ज़ना मिन बैना यदैना व मिन ख़ल्फ़िना व अन यमीनिना व अन शिमालिना व अन फ़ौक़िना, औज़ु बि अज़मतिका अन उग़ताला मिन तहतिना। तर्जुमो बि मां तव्हांखे ॿुधाईंदसि त ए अल्लाह साईं तूं मूंखे आफ़ियत अता फरमा, छा में मुंहिंजे दीन में, मुंहिंजे दुनिया में, मुंहिंजे अहलो अयाल में, मुंहिंजे माल या माश में। ए अल्लाह साईं तूं मुंहिंजी सतर पोशी फरमाए, सतर पोशी फरमाए, मुंहिंजा एब जेके तन्हाईअ में कया, ऐं मूंखे अचण वारे ख़ौफ़नि खां निजात ॾे, ऐं जेका मुंहिंजी हिफ़ाज़त फरमाए अॻियां खां पुठियां खां, खॿे खां सॼे खां मथे खां, ऐं इन ॻाल्हि खां त जेको आहे मां हेठां खां यानी ज़मीन जे सिरकजण खां जेका आहे बची वञा, यानी ज़लज़लनि खां अल्लाह साईं मूंखे पनाह में रख। ऐं उहा आहे न त रका दुआ आहे रमज़ान जी, रबना आतिक रिकाबिना मिनन नार, ए अल्लाह असांजूं गर्दनूं आज़ाद कर बाहि खां। ऐं ॿियो आहे अल्लाहुम्मा बलिगना लैलतल क़द्री, अल्लाह साईं असांखे लैलतुल क़द्र वारी राति में पहुचाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम, ए असांजा रब तूं क़बूल फरमाए, बेशक तूं सभ खां वधीक ॿुधंदड़ ऐं सभ खां वधीक ॼाणंदड़ आहे। अल्लाह साईं असांजी इन्हनि कोशिशुनि खे क़बूल फरमाए। असां वटि बि माशाअल्लाह लैलतुल क़द्र आई आहे 2 ॾींहं 4 ॾींहं, अॼु असां वटि 19 रोज़ो ख़ैर जो थी वियो आहे।
बस हाणे बाक़ी 2-2.5 रोज़ा आहिनि। अलाह कंदो असांजूं रब साईं दुआऊं क़बूल कंदो, ॿुधण वारनि जूं ॿुधाइण वारनि जूं। आमीन। त असां इंशाअल्लाह लैलतुल क़द्र माणींदासीं। ऐं जेको बि उन में इंशाल्लाह। दुआ घुरे त असां सभिनी खे शरीक करे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जज़ाकल्ला आमीन सां ख़ैर। आयो। तमामु बहितरीन हदीस। माफ़ करण बि सदको त खिलण बि सदको। सुभान अल्लाह। तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां ॾाढो मज़ो आयो ॿुधण में। उम्मीद त